لاکاروڈ बरसांगोठ नूर मोहम्मद लुक में सिंध एजुकेशन फाउंडेशन पारां 8 सालनि खां क़ाइमु कयल मसूर मॉडल स्कूल जे ऑपरेटर ऐं कोऑर्डिनेटर पारां मिडिल जा क्लास ख़त्म करण जे ऐलान ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठाणनि सदाम ख़ासि कली, गुलाम मोहम्मद ख़ासि कली, मंज़ूर ख़ासि कली, गुलशेर ख़ासि कली ऐं स्कूल जे शागिर्दन, शागिर्दाणियुनि, स्कूल जी हेडमिस्ट्रेस तसवर ख़ानम ऐं ॿियनि जे अॻुवाणीअ में एहतजाज कयो। उस्तादन ऐं ॻोठाणनि ॿुधायो त स्कूल जो कोऑर्डिनेटर अब्दुल अज़ीज़ शर्फ फंडनि जी खोट ॼाणाए स्कूल मां 6, 7 ऐं 8 क्लास जा क्लास ख़त्म करणु चाहे थो, जंहिं सबबि सवें शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वेंदो। हुननि चयो त अब्दुल अज़ीज़ शर्फ चवे थो त स्कूल खे ॾिनल ज़मीन खेसि लिखी ॾिनी वञे, पर हू कंहिं बि सूरत में खेसि ज़मीन लिखी न ॾींदा। ज़मीन सिंध एजुकेशन फाउंडेशन जे इदारे खे फ़क़ति स्कूल लाइ हू लिखी ॾेई सघनि था। हुननि चयो त स्कूल जे रजिस्टर्ड ऑपरेटर सफ़िया खातूं आहे, पर हू कॾहिं बि स्कूल लाइ आई आहे। हुननि चयो त स्कूल में सहूलियतुनि जी पिणु खोट आहे। ॻोठाणनि DC नुशरो फेरोज़ ऐं ॿियनि बस वारनि खां मुतालबो कयो त स्कूल मां मिडिल क्लासिस खे ख़त्म न कयो वञे ऐं स्कूल में टीमूं मोकिले पघारुनि जे मसइले ऐं सहूलियतुनि जी खोट बाबति जांच कराई वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। न इन्हनि खे किताब थो मिले, न इन्हनि खे ड्रेस मिले थो। इहो तकलीफ़ ई करे जिदोजहद करे असां ॿारहाड़ी में इन्हनि खे पढ़ायूं था। अगरि शहर जो चऊं त हीअ ॿार रुली वेंदा, पढ़ी कोन सघंदा। जे गवर्नमेंट जो इहो आहे त तव्हां ॿारनि जे मथां ज़हन ॾे ऐं पढ़ायो ॿारनि खे, पर असां कहिड़े हिसाब सां पढ़ायूं? जे स्कूल घर जो बंदि थींदो त असांजा ॿार काॾे वेंदा? हीउ जेको स्कूल मुसवर मॉडल स्कूल हले पियो थो, हिन खे घटि में घटि 10 साल थी विया आहिनि, पर अॼु ॾींहुं ताईं असां हिन खां का शइ, को किरायो, का पैसो पाई कुझु कोन वरितो आहे। पर हिन जो मुतालबो आहे त हे ज़मीन जेका आहे इहा मुंहिंजे नाले करायो त पोइ मां हलाईंदुसि। असां चयो त तूं फ़ी सबीलिल्लाह जेको बि ज़मीन चवी उहा तोखे ॾियूं था तो तू इहो स्कूल हला। हो चवे तो ना मुझे नाले रजिस्ट्री करायो, मथों गवर्नमेंट जो ऑर्डर है। हमें टाइम पर किताबें भी नहीं मिलती, अभी तक हमारे पास किताबें नहीं है। स्कूल खुल चुके हैं, हमारे पास किताबें नहीं आई हुई हैं, तो हम चाहते हैं कि हमें किताबें मिलें और स्कूल का पानी भी नहीं सही है। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।